कादे वञा में तुझो जा केदो कमा तुझो खैरा जेसरा ॾेखारो हुजे अबा असांजो कहिड़ो कमु हूंदो तो में मर्द माण्हू आ वञो असांजो को बि कमु तो अरे दीदी चाची का कुछ सिक्को आकुल जरो थोड़ो वती दे असां मर्द माण्हू असांजी मर्ज़ी आ उथूं असांजी मर्ज़ी वेहूं असांजी मर्ज़ी आस्तेलूं असांजी मर्ज़ी भाॼूं असांजी मर्ज़ी ऐं त तीखो न कजा मुंहिंजो भईयो तीखो न कदी कर त वरी कुतर न कया अम्मा जे ईअं पुट भराई कईस न त वधीक गाटे ते चढ़ी वेंदो खैरा जेसरा ॾेखारो हुजे ॾी अमड़ छोरे जो मथो घणो ख़राब थी वियो आहे मां बि वञांसि थी पोयां ॾिसांसि थी वञी त इहो हिन जो मथो ख़राब कया हा ख़बर त पए न अम्मा वधीक न चढ़ाइसि त मो करे न बर मुंहुं अरे अमड़ घर में वेहण खां त इहो बर मुंहुं भलो अथसि इहो बर मुंहुं हुजेसि हिते आ त वेठो थो पियो इहो छिड़बियूं ॾे ॾिसेसि अम्मा त ॿियो कारे ॾिसेसि हा मैं आशिक हूँ आवाज़ हूँ गिटियों में फिरता हूँ इकरे दर्शन कर मैं आशिक हूँ आवाज़ हूँ गिटियों में फिरता हूँ इकरे दर्शन कर मैं आशिक हूँ आवाज़ हूँ गिटियों में फिरता हूँ इकरे दर्शन कर मैं आशिक हूँ आवाज़ हूँ मैं नमाजी हूँ नेक नमाजी हूँ मस्जिद हूँ फिरता हूँ सजो दी मस्जिद जे लाइ घुमंदो वता तो अरे तोखे मां थी मस्जिद ॾेखारियां मस्जिद मां थी ॾेखारियां निभागा खैरा जेसरा ॾेखारो हुजे अरे हिकड़ीअ जो पेटो नथो पाले सघे हलियो आ ॿीअ सां इश्क जा पेच लड़ाइण इहो इल्ज़ाम आहे पोइ इहो इल्ज़ाम आहे खैरा जेसरा ॾेखारो हुजे मां कूड़ थी हणां मां कूड़ थी हणां हां तू कूड़ नथी करे के तू सच थी करे ये तो धक्का दो अफा ने गोदा दे आस्ते आ सामो दोस्त भी सामने संभा बस चाहे थी बस कर अरे कूद है ना मैं खुदा कर मार के थी मारी तो कद्दू सा बगी तू दी पे कद्दू दिया मैं तो कुत्ते तो अपा दे हाने थेली जादा एकदम अड़ी कारा जेसरा ॾेखारो हुजे तो ई त असांजे छोरे जो मथो ख़राब कयो हां पहिरीं त वॾी कोर्टूं हलाईंदो मोहन जो मथो ख़राब कयो आहे ईअं न असे कुछ अकुल कासे तू तो मुझे बस खिलाफ न गलाए हलो छोरा हल चवाई थी घर हल वरी त मां तोखे हिन जे दर जे आडो ॾिठो त पाकी खणी हिन जे ई दर जे साम्हूं ॿिन्ही जो मथो कूड़ींदसि लगी तो अॼु पूरी गुस्से में आ मां जो मज़ो थी तो वेही तो ॾिसां कारा जेसरा ॾेखारो हुजे माई तूं बि कन खोले ॿुधी छॾे वरी जे न मुंहिंजे छोकिरे जे मथां को चक्कर हलायो अथई त पोइ मूंखां वधीक पुछड़ो ॿियो नज़र कोन ईंदी अड़ी हल हाणे मुंहिंजो दर आॾो हल ओ हेॾी विया हल जराऊं तो जड़ी जो ख्याल कंदी हुयसि सम्झई आईंदा जे मुंहिंजे दर ते अची तो गोड़ कयो आहे न त इन्हे छोरे जे हथां तुंहिंजो मथो पाकी सां कूड़ाए छॾींदसि जे न कूड़ाया न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे अलाए छा थी सम्झे पंहिंजो पाण खे तो मुझे पाकीअ सां मथो कूड़ींदी मां तुंहिंजा जो डाहियां अरे हल सच तो की पाण खे हा हल तूं छा ॾाढी सम्झे थी मां ही त पाण में अटकियूं पयूं आहिनि पोइ मुंहिंजो छा थींदो सम्झां थो त मुंहिंजा 20,000 वया पाणीअ में ओ भेण अधी छॾियो पाण न अरे बाबा साईं असांजी ज़मीन हितां खां शुरू थिए थी बाबा साईं टोटल गैराबाद बाबा साईं ज़ालिमन बाबा हिकिड़ो टुकड़ो बि आबाद करण न छॾियो बाबा हाणे सभु ज़मीन आबाद थींदी ॾिसां त केरु थो ज़मीन आबाद थियण न ॾे बाबा साईं ज़मीन आबाद ज़रूर थींदी पर बाबा न जॾहिं पाणी जी विरासत मुंहुं जी थिए न बाबा छो भला पाणी जी विरासत सही न आहे छा बाबा मूंखे त ॿुधाइनि था त असांजो रोज़ानो 3 कलाक पाणी आहे 3 कलाक 3 कलाक पाणी थोरो त न आहे रमू बाबा साईं जेॾी महिल न असांजो वारो ईंदो आहे त मूसा खान वारा मथां खां पाणी ॾींदा आहिनि हेसी ताईं पहुचंदे कलाक ॾेढ गुज़री वेंदो आहे हू सियाणा मल आहिनि असांजे ज़मीन जो जॾहिं बि टाइम ते वारो ईंदो आहे त हू पाणी मथे टुकरे ते छॾे ॾींदा आहिनि जीअं असांखे उतां पाणी वठणो पवे हाणे छा करणो पवंदो खान घबराई छो तो अकबर मिलूं था मूसा खान सां ऐं उनखे इज़त सां सम्झायूं था
जगरे पाजे पेरन ते अची थो वने त ठीक आ न त हली मुख्तियार कार सा मिलंदास ऐं उनखे चवंदासीं त असांखे पंहिंजे हिसे जो पाणी अलहदा करे ॾे सो बि हफ़्तनि जे हिसाब सां न पहरनि जे हिसाब सां ऐं उनखे चवंदासीं त जेको पाणी आहे असांखे 2 हफ़्तनि जे हिसे में विराए ॾे बाबा साईं जेकॾहिं न ईअं असांजो पाणी गॾु मिले त फसल बि आबाद थींदा बाबा ख़बर आहे न पाणी मां तोखे अणखुट करे ॾींदुसि अणखुट हा बाबा साईं पर रमू में रबड़ आहे रबड़ जेतिरो छिकंदोसि ओतिरो ई गंदो टुटंदो कॾहिं बि न बाबा ठीकु आहे अचो त मूसा खान सां मिली अचो अचो इहो थो बाबा साईं इहो थो मूसा खान जो नओं कमदार जेको वॾी आकड़ करे थो घुमे हाज़िर हाज़िर अचां थो हुकुम कयो बाबा साईं अरे ॿुध मूं वारे कमदार रमूअ खे तंग थो करीं हा न बाबा साईं मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां रमज़ान खान खे तंग कयां न न छो हवा निकिरी वई छा हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं मुंहिंजे हमरा सां वरी खोसियो आई त ही जेके जिस्म ते कपिड़ा थी न इहे त परे जी ॻाल्हि पर तुंहिंजे जिस्म ते जेका इहा खल आहे इहा बि लाहे कुतनि खे खाराए छॾींदुसि हा बाबा साईं बाबा ते खाल मोहम्मद काल मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे बाबा जो मां तुंहिंजे नौकर सां खाए सघुसि पर मुझे नज़र न गया कहीं न पूरो लो हल 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 रमू सां तो फिट आहे ख़बर बि अथसि त रमू रबड़ आहे रबड़ इंगंदो ज़रूर पर टुटंदो कॾहिं बि न बाबा अॼु खां पोइ कंहिं आॾो जेकॾहिं टुटी हार मञी थी न त सिर्फ़ पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾींदोसि छो त तू खान जो कमदार आहीं सिर्फ खान जो समझी अदी हाकिम खान त मने ई नथो मुंहिंजो ऐं अदा जो अचण त अजायो थी वियो मां पाण इहो सोचां थी त हिन ॿिन्हिनि भाउरनि खे पाण में विड़ाए कीअं अलॻि कजे अदी तूं जेकॾहिं न मूंखे इजाज़त ॾे त मां अहिड़ो भंग में रंग मिलायां जो इन्हनि ॿिन्ही भाइरनि जा हिक में जे वारनि में हथ हूंदा अहिड़ो कमु त मां बि चाहियां थी पर तूं इहो ॿुधाए त तूं करणु छा थो चाहीं सोनी सदको रे सियाणी सोढो 100 वार सदको वञे ॻाल्हि कर सोनी ख़ामोश छो थी वञे साइणे मां त चाहियां थी त तव्हां वॾे रेस खे शादीअ जी इजाज़त ॾेई छॾियो इहो छा पई चई सोनी रईसाणी सकीना मरी त सघे थी पर पंहिंजे मथां पहाज हरगिज़ हरगिज़ बर्दाश्त न करे सघंदी रे सियाणी सोनी सदको वञेव सोढो 100 वार सदको अदा तूं त 2 मिंट माठ में रह सोनी छा सोचींदी मूंखे इजाज़त ॾियो त मां वञी भंग में रंग मिलायां जे सोढो सोढो आहे त सोनी बि सोनी आहे रे सियाणी जेकॾहिं मुंहिंजो चयो वठो न त वॾे साईं ते हथ फेरे उनखे ॿी शादीअ जी इजाज़त ॾेई छॾो इहा शादी हाकिम खान जी इते जो इते ई रहिजी वेंदी ऐं वॾो रेस पंहिंजी शादीअ जे चकरनि में पइजी वेंदो पोइ असां वॾे खे इस्तेमाल करे नंढे खे निंदड़को करे छॾियो पर मां पाण मथां पहाज कॾहिं बि बर्दाश्त न कंदसि सोनी सदको रे सियाणी सोढो 100 वार सदको रे सियाणी असांजो कमु आहे रिश्ता टोड़ाइण तव्हां सिर्फ़ु वॾे रेस खे इन आसिरे में रखो त अॼु न सुभाणे तव्हांजी ॿी शादी करायूं था शादी कराइण जो तव्हांखे कहिड़ो लाचार आहे तव्हां सिर्फ़ु रेस वॾे खे आसिरनि में रखो त जीअं हाकिम खान जे मथां उनजो ख़्यालु हटी वञे सोनीअ मथां सोढो 100 वार सदके ॻाल्हि कम जी कई अथई दिलावर सां सभिनी खे पंहिंजो दुश्मन थो सम्झे जे असां दिलावर खे इहो आसरो ॾिनोसीं त पोइ असांखे पंहिंजो सॼण सम्झणु शुरू कंदो ऐं पोइ भंग में रंग मिलाए सघिजे थो मां बार बार दिलावर खे रोके चुकी आहियां जे मां हाणे इहा ॻाल्हि कईमांसि न त उहो मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक सम्झंदो सोनी सदको रे सियाणी सोढो 100 वार सदको इहा ॻाल्हि वॾे रेस सां सोढो करे हा दी जेकॾहिं इहा सलाह मां दिलावर खे ॾींदुसि त पोइ ईअं ई चवंदो त तुंहिंजी भेण राज़ी न थींदी
ऐं तोखे राज़ी कराइण जो ज़िम्मो बि मां पाण ई खणंदुसि। दिलावर ख़ान खे इन्हनि आसरनि में रखियूं अचूं, अॼु न सुभाणे तुंहिंजी शादी थिए ई थिए। कीअं बि कयो कुझु बि कयो, मुंहिंजो इहो कमु थियणो घुरिजे। न सिकंदर ख़ान न, तोखे असां हिन कम जो आसरो नथा ॾेई सघूं। छो मूसा ख़ान छो? मूं तव्हांजा एतिरा कम कया आहिनि ऐं तव्हां मुंहिंजो इहो हिकिड़ो कम बि नथा करे सघो। सिकंदर ख़ान, तव्हांखे एॾी पुलिस फोर्स मिलियल आहे, पोइ बि तव्हां हिकु माण्हू नथा माराए सघो। पोइ बि तव्हां असां वटि हली आया आहियो त उहो माण्हू मूंखे माराए ॾियो। जेकॾहिं कम वारा माण्हू फोर्स में शामिल हुजनि हा त हितां जो अमन बहाल न थी वञे हा। सिकंदर ख़ान, असांजो कम वारो माण्हू तुंहिंजे हूंदे वते तो पुलिस खां लिकंदो। जेकॾहिं असांजे राकास ते केस न हुजनि हा त मज्जू खे मास सूदो खाई रड़के छॾे हा। उनजो लाश बि तोखे हथ न अचे हा, लाश बि हथ न अचे हा। कंहिंजे नाले पिया चओ? हिन मुजीब जे नाले। सिकंदर ख़ान, इहो ई त असांजो राकास आहे, जंहिंजे मथां सूबेदार कर्म सच्चा कूड़ा केस मड़े हुनखे रूपोश हुजण ते मजबूर करे छॾियो। डीएसपी साहब खे चई हिन जा समूरा केस कूड़ा ॼाणाए हुनजो फाइल बंदि कराए छॾियां त पोइ मुंहिंजो कमु थींदो। पोइ त तुंहिंजो कम ज़रूर थींदो सिकंदर ख़ान, ज़रूर थींदो। सिकंदर ख़ान, मज्जूअ खां एॾो ख़ौफ़ छो? निभागे जी ॻाल्हि ई न कयो। मुंहिंजे छोकिरे जे पोयां हथ धोई पियो आहे। मां पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए चुको आहियां पर हथ ई नथो अचे। छा विच शहर में अचे थो? हिकु चकर छा, अलाए केतिरा चकर असांजे मथां हला करे चुको आहे। अलाए किथां ज़ाहिर थो थिए ऐं अलाए काॾे गायब थी थो वञे। मुंहिंजे छोकिरे खे त एतिरो ख़ौफ़ ज़दा करे चुको आहे जो हू हाणे स्कूल बि नथो वञे। सच पुछो त हाणे मूंखे बि ख़ौफ़ थी पियो आहे। मूसा ख़ान तव्हां खिलो पिया ऐं मुंहिंजे छोकिरे जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। खिलां तो ते नथो सिकंदर ख़ान, खिलां तो मज्जू ते। छा मुड़स आहे, छा खदबुत अथसि, ऐं कहिड़ा कम कया अथई। तो जहिड़े शींहं मुड़स खे ख़ौफ़ज़दा करे वेठो अथई, जेको आचर खानू रुस्तम जड़े खां न ॾिनो, उहो वते थो मज्जू खां लिकंदो। मूंखे पंहिंजी ज़िंदगी जो ख़ौफ़ नाहे। मां पंहिंजे पुट जी हयाती लाइ मजबूर थी पियो आहियां। त पोइ वञ असांजे राकास जो को बिलो कर, हुन जे मथां मड़ियल समूरा केस ख़तम कराए त हुनखे मोकिलियो मज्जू जे पोयां। जेकॾहिं मज्जू जो लाश तोखे बोरी में बंदि करे घर न पहुचाए, राकास जो नालो मिटाए छॾिजांइ। रुस्तम खान, मां तव्हांजो दुश्मन न आहियां जो तव्हां मूं मथां बंदूक सिधियूं कयूं आहिनि। फायरिंग कंहिं मथां हुई? हुयो मूसा खान जो चमचो सिकंदर, जे मूसा खान जे चवण ते मुंहिंजे भाउ खे मारायो। असां भुल में तुंहिंजो अॻु वरितो मजू, तो असां का बि दुश्मनी न आहे। किरल, मां तोखे सलाह ॾींदुमि त तूं रूपोश न आहीं। इहो बर लताण को सुठो थी त घर में वेही रह। बेफ़िक्र थी, हाणे जल्द घर ईंदुसि। मजू, जेकॾहिं असांजे मैखाने ते हली त तुंहिंजी ख़िदमत कयूं, जेको हाल पहिरियां नाल। रुस्तम खान, अञा त ॻोठ खे मोर्चो बणाए वेठो आहियां। जॾहिं ॻोठ में रहण न ॾिनऊं न त तव्हां वटि ज़रूरु अचिबो। फ़िलहाल इजाज़त। ठीकु आहे मजू, जेकॾहिं नथो रहणु चाहीं त पोइ तोखे इजाज़त आहे। पोइ रुस्तम खरल कोई यारो यारी। यारो यारी। मुड़स जो वज़न लाहे बाक़ी पुलिस जो नक में दम कयो अथई। मुड़सन जा वज़न न आहिनि ॾिसबा, मुड़सन जूं दिलियूं ॾिसबियूं आहिनि। इन्हीअ खे बि ॿ हाम हूंदा, ॿ लॻे त ईअं थो अकेलो थी करे सिकंदर खे आङुरनि ते नचायो अथई। पुलिस सां फिटायो अथसि, घणा ॾींहं ज़िंदा रही कोन सघंदो।
जेकॾहिं सोढ़ा पियसि ऐं असांजे तरफ़ अची वियो त केरु वार खे बि तो न ॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं ईअं रुलंदो रहियो खैरल मारिजी वेंदो। अदावरा राति पोती विझण लाइ हलंदो, पर ॻोठ वारनि खे तव्हां त सॼो ई कोन्हे। अरे बाबा हाकिम खान, यार इहो कमु हिननि औरतुनि जो आहे, पाण ई करे छॾींदियूं। तूं बेफ़िक्र रहो बाबा। अदा न सेरो न दुहल न शर्मायूं। भला ॻाल्हि त ॿुध, इहो सभु कुझु थियणु लाज़मी आहे। अदा हाकिम खान जो रिश्तो थियो आहे, का मामूली ॻाल्हि कोन्हे। पहिरियों पोती विझी अचूं, रिश्तो पको थिए, पोइ जेतिरो वणे धमचर कराइजांइ। भाॼाई तोखे मुंहिंजी ख़ुशी धमचर लॻी थी। जेको पंहिंजो रायो न रखे, ख़ुशियूं मल्हाईंदो हुजे, उनखे धमचर ई चइबो आहे, धमचर। बस भाॼाई बस। हाकिम खान जी ख़ुशिया खां मदारी जो खेल नाहे जो तव्हांखे धमचर थो लॻे। पंहिंजा शरीक थियनि चाहे न थियनि, मां पंहिंजो ख़ुशियूं हर हाल में मल्हाईंदुसि ऐं अहिड़ियूं त ख़ुशियूं मल्हाईंदुसि जो दुश्मन ते दाग थी पींदियूं। हाकिम खाना, बाबा हर वक्त इहा कावड़ चङी न आहे। अदा भाॼाई जो मूंसां अहिड़ो वर्ताव आहे ॼण मां हिन घर जो भाती ई न आहियां। जे असांजो हलणु मुनासिब नथो लॻे त पोइ असां कोन हलंदासीं। सकीना, ॿार नथी। जे हाकिम खान ॿार आहे त तूं उन खां बि ज़िद में ॿ हथ अॻी आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तूं न हलंदीअ त ही रस्मूं सभु केरु अदा कंदो? इहा ॻाल्हि त हाकिम सम्झे ई नथो त हिन मुंहिंजो हलणु केॾो लाज़मी आहे। अदी तूं केतिरो बि हिननि जे लाइ करी न, पर इन्हनि जी दिलि में असां लाइ कॾहिं बि इज़त पैदा न थींदी। असांखे पंहिंजो सम्झनि न सम्झनि, पर असांजी दिलि में इन्हनि लाइ उहा ई इज़त आहे। असां जेकॾहिं हिन वक़्तु आया आहियूं त हाकिम खान जी ख़ुशियुनि लाइ भंग में रंग मिलाइण, पर अलाए छो हाकिम खान हर वक़्तु असांखे नज़र अंदाज़ थो करे। हाकिम खान, तव्हां बेफ़िक्र थी रहो। असां माण्हू आहियूं मोहबती, हर रस्म मोहबत सां अदा करे ईंदासीं। राति तव्हांजे पोतीअ जूं सभु रस्मूं तय थी वेंदियूं ऐं इन खां पोइ अलाह ख़ैर कंदो, बाबा शादीअ जी तारीख़ तय करे अहिड़ी त ख़ुशी मल्हाईंदासीं, अहिड़ी त ख़ुशी मल्हाईंदासीं जो सत राज्य में हाक थी वेंदी। हाक शादी त हाकिम खान जी, बाक़ी मिड़े ख़ैर। ठीकु आहे दादा, उन ॾींहं जो मूंखे इंतज़ारु आहे। इहो कमु तमामु जल्द बि थियणु घुरिजे। तमामु जल्द, एतिरो त जल्द तुंहिंजे पेरनि हेठो ज़मीन खिसकाए वेंदासीं जो तोखे ख़बर ई न पवंदी। गुलाम कादिर, इसके वक्त अंगलियां ते गिनता कि मेरे ही देख पैसे में कुमोटा दे, पैसे उधर ते। अञा शादी न है कई, हिन करे पैसनि जी लगी आज। हाँ, ये उम्र की शादी, अच्छी दाढ़ी है या टा खराब, आपको दिठा है? हाँ, जन रूलर पे आते। शादी कहे चाहिए शादी, तुझे मथो खराब थियो है छा? मां पांजो मार इथे ही थी फिर क्यों? 20,000 शातो खोता थन, रत ही सुका छड़ी थई। जे मल दिस त अग वठी बिठो आहे। अपा को 20,000 थोले निक गाटा पे बने देन गाटा। एड़े दौर च आजकल 20 रुपए पे कोनी पे मिलते न उधर ते। मोलू ओ मोलू मां आगे ही परेशान आया, वधिक परेशान कने त मरी पवंदो मैं। मरण जा गाली न कर, मैं को पैसे मोटा दे, पीछे वाली मरो उधर ते। मुखे सिर जी हिन के पैसे नी। हां, ये पैसे गिनण पियावी तो मिंथा पिया करी, इमले पैसे की देनी मोहने के हिसाब को नहीं गई। ई कोना के जो कुछ थी न वजस, मैं आखना मैं पैसे अपने उगाड़ा न तो मैं मर न वजा उधर ते। असांखे तबाह करे पाण वञनि था मूसा खान सां मिट्री करण जे लाइ। भले मिट्री करे अचनि, पर जीअं ॾींहुं हाकिम खान घोट बणिजी आयो, उन ॾींहुं हाकिम खान जी मेहंदीअ जा रंग रित में मिटाए छॾींदुमि, रित में। छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू